सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद ऐं हाजी मोहम्मद यूनुस ख़ान जे ताउन सां ईद मिलण जी आलीशान तक़रीब। रिपोर्ट मंज़ूर कालरो। पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे मुअज़्ज़िज़ मेंबरनि लाइ हिकु शानदार ईद मिलण ज़ोहराणे जो प्रोग्राम एसोसिएशन ऐं बुज़ुर्ग मेंबर हाजी मोहम्मद यूनुस क़ाइम ख़ानी जे बाहमी ताउन सां मल्हायो वियो। हीअ पुरवकार तक़रीब हैदराबाद जी खाना जे हिकु कुशादा हॉल में थी, जंहिं में 150 मेंबरनि जी भरपूर शिरकत रही। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां शुरू कयो वियो, जिते नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब मोहम्मद ख़ालिद मेमण पंहिंजे मख़सूस सुरीले वणंदड़ अंदाज़ सां नज़राणो पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। इन बाद ख़ासि महिमान हाजी मोहम्मद यूनुस खे सदर एसोसिएशन मोहतरम दरिया ख़ान बलोच लुंगी ओढ़ाई। अहिड़ी रीति जनरल सेक्रेटरी आगा सैफुल्ला ख़ान तरफ़ां लुंगीअ जो ख़ासि तोहफ़ो यूनुस साहिब खे पेश करण खां पोइ अजरक गुलदस्तनि ऐं गुलनि जे हार तोड़े शरबत जा तोहफ़ा पेश कया विया। गॾोगॾु दरिया ख़ान, आगा सैफुल्ला ख़ान ऐं मंज़ूर हुसैन जिन खे बि अजरकूं पेश करे प्रोग्राम जी रौनकुनि में इज़ाफ़ो कयो। औरतुनि बि शिरकत करे पंहिंजी ॻणप कराई। अजरकुनि किताबनि ऐं केक जा तोहफ़ा पेश कया, जिन में शाइरा लेखक आपा नज़ीर नाज़, अदी नज़ीर कुरैशी, अदी नीलोफर भुट्टो, डॉक्टर शबनम आपा, रेहाना आगा शामिल आहिनि। स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ डॉक्टर रफ़ी कुरैशी दिलचस्प अंदाज़ सां मोहब्बती माहौल में सरअंजाम ॾींदे प्रोग्राम जी चाशनीअ में इज़ाफ़ो कयो। आगा सैफुल्ला ख़ान पंहिंजे मुख़्तसिर तक़रीर में शरीक मेंबर महिमाननि जा थोरा अदा कया, जो त पाण एसोसिएशन जे बारे में बदगुमानियूं पैदा कंदड़नि खे वार्निंग ॾिनी त हू तंज़ीम जे बहितरीन वास्ते मोहब्बतुनि भरियो किरदारु अदा कनि। पाण अखियुनि जे हिकु मक़ामी अस्पताल तरफ़ां एसोसिएशन जे मेंबरनि लाइ रिआयत ॾियण वारो ऐलान कयो। महिमान ख़ासि हाजी मोहम्मद यूनुस पारां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे एसोसिएशन जी कामयाबी ऐं इतिहाद जी ॻाल्हि कंदे मेंबरनि जी कसीर तादाद जी शिरकत ते मुबारकूं ॾिनियूं। आख़िर में सदारती तक़रीर में दरिया ख़ान सभिनी मेंबरनि सां यकजहतीअ जो इज़हार कंदे पाण में साथ ॾियण जी हिदायत फ़रमाई। बलूच साहिब मुख़ालिफ़ टोले खे अपील कई त हू एसोसिएशन जे मफ़ाद जे उबतड़ खॾूं खोटण बंदि कनि। आख़िर में कामरेड अदी नज़ीर पारां शेख अयाज़ ऐं शाह लतीफ़ जी शाइरी पेश कई। उन बाद मेंबर सुल्ताना सोरठ सुर सां ख़ूबसूरत अंदाज़ में नात शरीफ़ पढ़ी ऐं दाद हासिल कयो। आख़िर में सभिनी शरीक मेंबरनि साहिबान वास्ते लंच जा इंतज़ाम कयल हुआ। एसोसिएशन जी तारीख़ में हेतिरो वॾो प्रोग्राम यादगार रहंदो। हिन ईद मिलन प्रोग्राम में टंडोलाया जे अॻूणे नायब नाज़िम जनाब साबिर ख़ान क़ाइम ख़ानी खे मिस्टर मीर चन्नेसर जी अजरक उठाए खेसि भली कार कई। हिन तक़रीब खे मेंबरनि तरफ़ां सराहायो वियो आहे।